एक दफो अलहम्द शरीफ जेकर चाहिए कुल्ला शरीफ पढ़ो। जेकर चाहिए मैं इश्क को वेखां गुम थी विच वजूद सूरत जेका हादी वाली तेह को कर सुजूद क्यों ढूंढे दई लोक अजाया एत इथई है मौजूद वली मोहम्मद इश्क को ओ जानन जड़े रहंदे न ला महदूद। मां हिन वक्त अर्ज कंदुस मुर्शिद किबला साईं अली मुर्तजा साईं के जो ची पंहिंजे ख्यालन जो इज़हार फरमाए। शोलो बारे शौक जो परवानो थी पच एड़ो त बार जो मच जो मची ता मस्तान थी। ऐं बेहद शुक्रगुज़ार आहियां इन सभिनी हज़रत साईं मुर्शिद मीर साईं रहमतुल्लाह अलैह जे बांधीड़नि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। सब इंतजामिया जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। असांजे पिरिन जे पार खां आयल हज़रत साईं शहनशाह हज़रत साईं मियां फैज़ मोहन फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी आस्थाने तां साहिबज़ादनि जो ऐं असांजी हिन आस्थाने ते शायदि पहिरियों दफ़ो अॼु खां हिकु महीनो पहिरियां के अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार ते ही उते मुलाक़ात थी। साईं बाक़रानी शरीफ जा गादी नशीन सब चो सुभान अल्लाह। उन्हनि जा सजादा नशीन भी हिन स्टेट ते मौजूद आहिनि। उनजा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। असांजे पाड़े जो पीर बुढ़ल फ़कीर बुढ़ल साईं मियां फोटल साईं जा फर्जंद साईं बुढ़ल साईं असांजे मियां मखदूम साईं असांजे आस्थाने ते मौजूद आहिनि। दुआ करण वास्ते असां वटि आया आहिनि। बेहद शुक्रगुज़ार आहियां। साईं सरवर साईं दरबार आलिया माड़ीपुर शरीफ कराची खां ऐं केतिरा ई आलिम सगोरा हाफ़िज़ सैयद पीर फ़कीर हे सभु असांखे हिते दुआ करण आया आहिनि। दुआ वठण त आया आहिनि पर असां सम्झूं था असांखे दुआ करण आया आहिनि। त अल्लाह पाक अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। असांजी जमायत अल फ़ुक़रा सिर्फ़ ॿियो त फ़कीर मुश्ताक अमन सियाल जी पेश कंदा आहिनि इंशाअल्लाह पेश कंदा। सरकार ते दुरूद सलातो सलाम जमायत फ़कीर जेके पढ़ी आया आहिनि ॿुधंदो फ़कीर अंदर त ठरी पवंदो पर रग रग ठरी पवंदो आहे। जेको न दुरूद हदिया तोहफ़ा उन साए गुंबद वारे जवान जे दरबार में जॾहिं हिन जमायत अल फ़ुक़रा जे पढ़ियल है तोहफ़ा लखन में न करोड़न में न अरबन में ब अरब यानी 200 करोड़। मुझी मेज कची याद हुसैन है मोहम्मद अमीन वेठा है 200 करोड़ दुरूद सलातो सलाम मदीने वाले साईं जे दरबार में पेश करण वास्ते पांजे मुर्शिद जे दरबार में पेश करण वास्ते जमायत अल फ़ुक़रा टीम रीजन हैदराबाद ऐं जाम शुरू खां या मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पढ़ी फ़कीर खणी आया आहिनि। काउंट कयो अथऊं 200 करोड़ यानी 200 अरब। अमा ॿुधायो एतिरो हदियो जॾहिं पहुचंदो फ़कीर साए गुंबद वारे जी हिकिड़ी निगाह थी वेंदी बेड़ा पार थी वेंदई। उन सां गॾु क़ुर पाक जा 2 अरब दुरूद पाक हदियो 1000 क़ुर पाक जा ख़त्मा। ॿियो इलाही सारो आहे टाइम कलीला गर्मी आहे तमाम। फ़कीर मुश्ताक खे गुज़ारिश आहे त बक़ाया फ़कीर इज़हार करे ऐं टाइम जी बचत कयो जेतिरो थी सके। छो जो काफ़ी अॼु अल्हम्दुलिल्लाह 10 बजे टाइम रखियलो 10 लॻी 10 मिंट थिया आहिनि। 10 बजे टाइम रखियलो 10 लॻी 10 मिंट थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला 5 मिंटनि जे अंदरि जेकी दुआ थींदी हथड़ा खजंदा हेॾा हथड़ा मदीने वारे साईं जा आशिक़ परवाना मीर साईं जा पतंग ऐं मुश्ताक फ़कीर हिते हथड़ा खणंदा। फ़कीर यादि रखजां बेड़ा पार थी वेंदई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह कंदो माड़ मौला कंदो माड़ हादी दई हथड़ा हिन चिकन मंझा चाड़ कश्ती हिन कमीणीअ जी अल्लाह लग उकार कर्म साण करीम जे लंघंदासीं सब पार। आमीन चओ। कर्म साण करीम जे लंघंदासीं सब पार
अल्लाह अब्द लतीफ खे दातर दीह देखार करड़ा दूंगर कह घणी बी वाटुन ते वारी अग्यां लक लतीफ चए बर बुझन था बारी मंजुलन जी मारी शल कादर रसा केचन सा साईं मिठा अस्तगफिरुल्लाह 51,000 10 मर्तबा आयतुल कुर्सी 10,000 10 मर्तबा एतकाफ जो सवाब अल्लाह समद 15,40,100 जिक्र शरीफ 7,17,700 मर्तबा सूरह मुहम्मद 265 मर्तबा दुआए गंजल अर्श 48,033 मर्तबा अहदनामो 100 मर्तबा दुरूद लखी 1205 मर्तबा दुरूद किरोड़ी 25 मर्तबा दुरूद पद्मी 25 मर्तबा दुरूद आशिकीन 25 मर्तबा दुरूद माही 10 मर्तबा दुरूद नारिया 10 मर्तबा दुरूद आरफीन 30 मर्तबा दुरूद फाजुल 30 मर्तबा दुरूद हजारी 510 मर्तबा कुरान शरीफ जा खत्मा साईं जंत बुधाया पर हित मोट 37 थिया हैं यासीन शरीफ जा 250 खत्मा 7,275 मर्तबा सूरह मुज़म्मिल 12,322 मर्तबा सूरह मुल्क 1 खत्मो 35,900 मर्तबा सूरह रहमान 8,076 मर्तबा सूरह इखलास 23,362 मर्तबा सलवात शरीफ 1,33,04,116 मर्तबा बरकात सलवात जा 20 खत्मा नफिल 1620 दुरूद ताज 2,05,025 मर्तबा बिस्मिल्लाह शरीफ जा 17 खत्मा 1,09,000 दुरूद तुनजीना 10,520 मर्तबा सुभान अल्लाह दुआए हाजात 10 मर्तबा दुआए जमीला 10 मर्तबा दुआए अमन 10 मर्तबा दुआए कुनूत 10 मर्तबा नादे अली 1,000 या हय या कयूम 1223 मर्तबा लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम 1155 मर्तबा ऐसे मुख्तलिफ है ना जैमें यासीन शरीफ जा 19 खत्मा 212 मर्तबा सलवात सगोरी 12,71,760 मर्तबा बिस्मिल्लाह शरीफ जा 29 खत्मा 1,80,800 कुरान शरीफ कुलहुल्लाह शरीफ 1 खत्मो 19,304 दफा कलमो शरीफ 5500 अल्लाह समद 21,05,000 दफा नफिल 1400 दफा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम 2000 मर्तबा सूरह बकर जो 1 खत्मो सूरह नूर 20 मर्तबा रोजा 13 दलाइल खैरात जा 2 खत्मा दुआए गंजल अर्श 23 मर्तबा सूरह कहफ जो 1 खत्मो सूरह मुल्क जो वरी 1 खत्मो बरकात सलवात 8 लख अल्लाह समद 1 लख अल्लाह समद 6 कुरान शरीफ जा ॿिया खत्मा सुभान अल्लाह हाज़िर कलाम कयो जो पढ़ियल आहे फ़कीर पढ़ी आया आहिनि या लिखियो अथव जो न लिखियो अथव अंदर लेडीज़ डे पार्किंग डे नंगर खान डे नंगर पचाइण वारे पासे जेको बि हिन ऐवान ते दुरूद शरीफ 3 करोड़ 38,32,100 मर्तबा सुभान अल्लाह सूरह तौबा 1 दफा दुरूद अकबर 12 मर्तबा
हाज़िर कलाम अल्लाह से हवाले तहां जे अल्लाह आमीन आमीन फकीर आहे भला स्पेशली पुरानो गुलाम अमीर साईं जे दरबार जो मां बि बचपन खां साइकिल ते ईंदी ॾिसंदो आहियां आमीन फकीर साईं बुढ़ल साईं जी लाइ ख़ासि दुआ मोहम्मद अमीन फकीर मुश्ताक फकीर हाज़रीन गैर हाज़रीन सभिनी जा बेड़ा पार आमीन साईं ही फकीर जमात मकबूल अहमद मोहम्मद सलीम आमीन फकीर महबूब ही बरकतूं ही रहमतूं वडी खुशी फकीर मोहम्मद हुसैन जमाली आमीन वडी खुल्क ऐं खुशी सां खणी आया आहिनि मुंहिंजा साईं पंहिंजे बारगाह इलाही में ख़त्मा ही दुरूद कुल कलाम जो कुछ वर्द वज़ाफ़ पढ़ी लिल्लाह फिलाह मोहब्बत सां खणी आया आहिनि मुंहिंजा साईं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल कयो अल्लाह आमीन ख़ासन ख़ास तोहफ़ो मुंहिंजा साईं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हज़ूर में पाण करीम जे अहलो अयाल सनन सारे ख़ानदान जे रूह मुबारक अल्लाह आमीन मुंहिंजा साईं करबला में नहीं जेके शहीद थिया अल्लाह आमीन मुंहिंजा साईं अल्लाह आमीन जिन साहब ने वॾी कुर्बानी ॾिनियूं उन्हनि कुर्बान जे सदके असां सभिनि जे मथां करम फरमा शहीदनि जे रूह खे रसाल जे बका शरीफ़ में जन्नतुल बकिया में जेकी आरामी आहिनि उन्हनि जे रूह खे अल्लाह ख़ासि ख़ातून साईं जे रूह खे अल्लाह आमीन मुंहिंजे नवासनि जे सदके असांजे मथां महिरबानी फरमा अल्लाह आमीन मुंहिंजा करीम असांजा ज़ाहिरी बातनी जेकी तकलीफ़ आहिनि दफ़े अता फरमा आमीन मुंहिंजा सभा साईं हाज़रीन गैर हाज़रीन जमायत ॾे ख़ैर फरमा मुंहिंजा साईं ये तोहफ़ा जेकी वॾी ख़ुशी ऐं ख़ुल्क सां खणी आया असांजा रहनुमा असांजा रहबर मुर्शिद साईं मियां हाजी दिलमुराद मियां अल्लाह आमीन मियां साईं फैज़ मोहम्मद रहमतुल्लाह अलैह साईं बिटाई सोना कलंदर शहबाज दाता जे दरबार साईं सोनो सचल साईं जेकी अंबिया वली सालिह बना मखीस अहल इस्लाम जा ख़िदमतगार जनी न पढ़ियो आहे मुंहिंजा साईं उन्हनि जे वालिदैन जे बि रूह खे रसाल अल्लाह आमीन मुंहिंजा साईं असांजे पढ़ियल कलाम पंहिंजे ॿाराणे हाल ते महिरबान क़बूल कर पंहिंजे शान ते इन पंहिंजे प्यारनि जे दरगाह खे ॾींहुं क़यामत ते शाद आबाद अल्लाह आमीन आमीन तो मिठा आमीन मुंहिंजा साईं उनजे आस्थाननि जी पारत विरासत वारो वंड मुंहिंजा साईं ॾींहुं क़यामत ताईं शाद आबाद हुजे अल्लाह आमीन इन्हनि जा बेड़ा वसंदा रहनि मुंहिंजा महिरबान जे सदके असां सभिनि जे वास्ते आसां फरमा ज़ाहिरी बातिनी मिली बीमारनि खां निजात अता फरमा आमीन असांजे अहलो अयाल खे बि सालियो अल्लाह आमीन मुंहिंजा करीम साईं जेके रे औलाद आहिनि उन्हनि खे बि नरीलो सालियो औलाद अल्लाह आमीन जेके बीमारनि उन्हनि जी बीमारनि दफ़े अता फरमा अल्लाह आमीन ए मुंहिंजा करीम साईं असांजे मथां एहसान फरमा अहिड़ो राज़ी थी जो वर न नाराज़ थी मुंहिंजा साईं असीं तुंहिंजे रज़ा जा तलबगार आहियूं असांजे सीने में पंहिंजी मुहबत जो दर्द पैदा कर आमीन हमेशा हमेशा पंहिंजे ज़िक्र में पंहिंजे फ़िक्र में रहा असांजे अहलो अयाल खे बि सालियो फरमा सालियनि जी सोबत नसीब अता फरमा इन जमात ऐं असांखे मदीने वारे साईं जी जल्दी जल्दी हाज़िरी नसीब थिए आमीन मुंहिंजा साईं जेके असांजे मुल्क में बीमारी या कोरोना पैदा थी आहे इन खां बि निजात अता फरमाए आमीन
असांजे मुल्क में अमन ऐं अमान फरमाए आमीन असांजे मुल्क में खुशहाली पैदा कर आमीन मुंहिंजा साईं असांजे मुल्क में अमन ऐं अमान अल्लाह फरमाए आमीन मुंहिंजा साईं असांजे हिन मुल्क जे हुक्मरान खे बि हया ॾे त सही तरह हुक्मरानी कनि सही तरह उनजी ख़िदमत कनि सही तरह उनखे उनजा खाधा उनजा नौकरियूं चाकरनि जा मुंहिंजा साईं उन मिस्किननि खे पूरो हक़ मिले आमीन मुंहिंजा महिरबान असांजे मथां एहसान फरमाए असां में खुशहाली पैदा कर आमीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या रब अग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन 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 आमीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूरि अर्शी सय्यिदना मुहम्मद व आलिही व अज़वाजिही व सहबिही व बारक वसल्लम। साईं बुढ़ल साईं के गुजारिश है दुआ फरमाएं दरबली खां साईं आमीन दरगाह दा जो फैज़ मिले सरी जमात में फैज़ वार थे असा भी उन में फैज़ अल्लाहुम्मा आमीन सारे साईं जे न बचड़न खे आबाद कराए लाजे मां गुनाहगार जे हथ दरबार में मदीने वाले साईं जो सदके आमीन करबला जे सदके जेका जमात साईं मीर जे इन आस्थाने ते आई आ खाली न वने झोलियूं भरियूं वने आमीन अल्लाह बेड़ा पार आमीन कोई मिठा आमीन वेही रहो आमीन या रब्बुल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद साईं बाकरान शरीफ जे सजदा नशीन के अर्जात दुआ फरमाएं आमीन इलाहुल आलमीन रब्बुल आलमीन अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन ज़बुरहानहु व जल्ल इस्महु असांजे साईं हज़रत क़िबला साईं बादशाह साईं मीर मोहम्मद साईं जे इलाहुल आलमीन दरबार के हवेली मुबारक के सदन औलाद मुबारक के सदन फ़कीरन के आबाद ऐं शाद फरमाए अल्लाहुम्मा आमीन असांजे साईं जे इल्म में अमल में फैज़ में रिज़्क़ में घरन में बचन में बरकत वता फरमा आमीन फ़कीरन में इलाहुल आलमीन मोहब्बत वता फरमा दीन दुनिया जूं भलायूं इल्म में इजाफा अता फरमा सीना मदीना बनाए कल्ब बैतुल्लाह बनाए रब्बे करीम पंहिंजी मोहब्बत पंहिंजी रज़ा पंहिंजी मारिफत अता फरमा कामिल वलियन जे सदके मूं गुनहगार ते बि करम फरमा हिननि जे निगाहुनि जे सदके मुंहिंजा बि सीना मुनव्वर फरमाए अॼु जेके फ़कीर पहुता आहिनि सभिनी जे मन जूं मुरादूं दिलि जूं तमन्नाऊं आरज़ू पूरियूं फरमाए ही दरगाह आलिया क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए दरगाह जे फयूज़ो बरक़ात सां असां सभिनी जा क़ुलूब व अज़हान मुनव्वर फरमाए इलाहुल आलमीन दरगाह शरीफ के हिन गादी नशीनन खुसूसन क़िबला साईं बादशाह शहाबुद्दीन क़िबला साईं क़िबला बादशाह साईं अली मुर्तज़ा साईं जे इल्म में अमल में फैज़ में इजाफा उन्हनि जे फयूज़ो बरक़ात सां असां सभिनी जा बेड़ा पार फरमा सदन हवेली ॾे ख़ैर सदन बचन ॾे ख़ैर सदन फ़कीरनि ॾे ख़ैर सदन अक़ीदत मंदन ॾे ख़ैर फरमा करीम रब क़यामत ताईं ही दरगाह आबाद ऐं शाद फरमा ज़िक्र जूं लोलियूं ऐं छोलियूं अता फरमा व सल्लल्लाहु तआला अला नबिय्यिल उम्मिय्यिल हबीबिल करीम व आलिहि व सहबिहि व सल्लम आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं मियां असदुल्लाह साईं के गुजारिश है दुआ फरमाएं अल्लाहुम्मा आमीन आमीन अल्लाह आमीन सल्लल्लाहु सीना शफीना मौलाना अल्लाह आमीन आमीन कोई मिठा रिदवानुल्लाह तआला अलैहि ॾाढा आमीन कयो त बुक भरजन आमीन पंहिंजे हबीब करीम आका नामदार अदा है आखिरी दुआ है तो आमीन कयो सभई अल्लाह आमीन जेके भी साईं मीर जे हुजूर में पंध खणी आया आहिनि पंध करे आया आहिनि विख विख खणी आया आहिनि अॼु या इलाहुल आलमीन साईं मीर जे सदके सभिनी जूं झोलियूं रहमत सां नवाज़ आमीन या इलाहुल आलमीन हिन आस्थाने आलिया खे तां क़यामत ताईं शाद आबाद अता फरमा या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जे सदके महबूब जे आल जे सदके हज़रत हसन मीर हुसैन जे सदके हिन जमायत जे मथां साईं शहाबुद्दीन जो साईं अली मुर्तज़ा जो आमीन भाइरन जो अल्लाह आमीन क़यामत ताईं सायो शाद आबाद अता अल्लाह आमीन या इलाहुल आलमीन जेके भी अल फुकरा जमात जा सरपरस्त साईं अली मुर्तज़ा दीन जी खिदमत करे रहिया आहिनि ता क़यामत ताईं शाद आबाद अता अल्लाह आमीन
या इलाहुल आलमीन लोड़े शरीफ जे जमायत खे दुश्मनन जे बुरी नजर खां बचा आमीन या इलाहुल आलमीन महबूब जी सच्ची मोहब्बत निस्बत अता फरमा अल्लाह आमीन या इलाहुल आलमीन अहल बैतन जो अदब नसीब अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन अल्लाह जे कामिलन वलियन जी सच्ची दामन नसीब अता फरमा या इलाहुल आलमीन सैयदना खातून जे झोली जे सदके अज सच्ची जमायत जे मथा रहमत अता फरमा या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा है उन्हनि जे मथा रहमत अता फरमाए उन आल औलाद के अदब करने जी तौफीक अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन जो अबो अमा इन दुनिया में फानी थी उन्हनि जे मज़ारनि जे मथा रहमत अता फरमा आमीन बिल खुसूस मुझे मुर्शिदन करीमन जे मज़ारनि जे मथा रहमत अता फरमा आमीन मुझे अमर साईं जे मथा रहमत अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जिन जा वालिदैन जिंदा उन्हनि के अदब करने जी तौफीक अता फरमा या इलाहुल आलमीन इन कामिल वलीउल्लाह जे आस्ताने आलिया जे सदके या इलाहुल आलमीन जेके बे औलादी हन तिन खे नेक नरीना सालिह औलाद अल्लाह आमीन जेके बे नौकरन वारा हन तिन खे नौकरियों अता फरमा आमीन जिन न्याणन जा रिश्ता नथा थियन सुठी जगह ते रिश्ता अता फरमा अल्लाह आमीन या इलाहुल आलमीन अज हिन कुते बेकार आज द गुनाहगार जे हथन खे न ॾिस अज मुर्शिद मियां हाजी फैज़ फकीर जे सरजमीन जो वास्तो थई साईं दिलमुराद फकीर जे सरजमीन जो वास्तो थई साईं मीर जे मज़ार जो वास्तो थई जिन जा जेके जायज मतलब हन पूरा अता फरमा आमीन जेके मजलूम जेलन में कैद हन उनके आजाद अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जेके बीमार हन हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जे बीमारी सदके कामना शिफा अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जेके भी साईं शाहदीन जे इन दरबार आलिया में दुआ घुराइण जे ले अर्ज करे सग्यान न करे सग्यान इन पिंडाल में या इलाहुल आलमीन दुआ मुस्तजाब अता फरमा पंजतन जे सदके बारहन जे सदके चौदहन जे सदके सहाबा जे सदके तबो ताबीन जे सदके वलियन जे सदके बेड़ा पार अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन जेके भी दरबार आलिया हन ता क़यामत शाद आबाद अता फरमा आमीन या इलाहुल आलमीन सभिनी के महबूब जे गुंबद खजरा जी जल्दी हाजिरी नसीब अता फरमा सभिनी के शोदा करबला जी हाजिरी नसीब अता फरमा बंद कंदा उमेदा तन साईं संदा तन संदा मतलब पूरा थियन अव्वल खैर आखिर खैर ज़ाहिर खैर बातिन खैर बेअद कुल शैन कदीर बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमी उक्साली सल्लु चाचा मुनवरदीन दरगाह लड़ो शरीफ हक मदीना सगियों खां दुआ फरमाए आमीन आमीन अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह आमीन अस्सलाम अलैका या रहमत रब मिठड़ा सोने मुझे मुर्शिद करीम रहबर जे दरबार ते जेकी जमायत या सभिनी दी खैर अता फरमा मौला खैर सा आया न खैर सा गोठ पहुंचाइन मुझा मिठड़ा रब सभिनी जा जायज मकसद पूरा अता फरमा आमीन मुझा सोना रब पंजी खानों का पतंग बाया आमीन रब्बना आतना फी दुनिया हसनतो फिल आखिरत हसनतो किना अज़ाब नार रब्बना फिरग अलैना सब्रन तौफना मुस्लिमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना ला इलाहा इल्लल्लाह मुस्तफा